उहा धरती जेका शाह लतीफ़ जी शाइरी में ॻाई वई, उहा धरती सिंध जेका हज़ारे सालनि जी तहज़ीब आहे, अॼु तव्हांजे निगाहुनि जी मुंतज़िर आहे ऐं अॼु तव्हां खां हिकु नओं वाइदो घुरे थी, नओं नस्ल। तव्हां ई उहा रोशनी आहियो जेका ऊंदाही खे मात ॾेई सघो था। तव्हां नौजवान, तव्हां पढ़ंदड़, तव्हां शऊर रखंदड़, तव्हां ई पढ़ंदी सिंध खां वधंदी सिंध जो ख्वाब हक़ीक़त बणाए सघो था। ऐं जेकॾहिं तव्हां पढ़ो था त सिर्फ़ु तव्हां नथा वधो, पर तव्हां सां गॾु सिंध बि अॻिते वधे थी। इल्मु, शऊर, ॿोली, तहज़ीब इहे तव्हांजा हथियार आहिनि, इस्तेमालु करियो ऐं ॾिजो न। तव्हांजो कलम हिकु गोलीअ खां बि वधीक ताक़तवर आहे। तव्हां स्कूल में हुजो या कॉलेज में, मैदान में हुजो या किताबनि में, हर लफ़्ज़ जेको तव्हां सिखी रहिया आहियो उहो सिंध जी मुस्तक़बिल लाइ उमेद बणिजी रहियो आहे। जी हा दोस्तो, अॼु जी तइलीम सुभाणे जी तरक़ी आहे ऐं सिंध जी तरक़ी अव्हां जे हथनि में आहे। हीउ वक़्तु आहे सोचण जो, पढ़ण जो, अॻिते वधण जो, छाकाणि जो वधंदड़ सिंध पढ़ंदड़ सिंध खां ई जनम वठंदी आहे। त पोइ अचो त पाण सां वाइदो करियूं त असीं पंहिंजो वक़्तु ज़ाया न कंदासीं। असां नफ़रत न पर रोशनी पखेड़ींदासीं। असीं पढ़ंदासीं, हर ॾींहुं कुझु नओं सिखंदासीं, पंहिंजनि ॻोठनि, स्कूलनि ऐं कॉलेजनि में तब्दीली आणींदासीं ऐं सिंध खे इल्मु, अमन ऐं रोशनी जी धरती बणाईंदासीं। पंहिंजे ॻोठनि, शहरनि, वाहणनि, वस्तुनि में सरकारी इदारनि जी मालिकी कयो, स्कूलनि जी, कॉलेजनि जी, अस्पतालनि जी मालिकी करियो ऐं उहे ॿार जेके स्कूलनि खां ॿाहिरि आहिनि उन्हनि खे स्कूल में दाख़िल करायो ऐं इल्म जहिड़े ज़ेवर सां खेनि मामार करियो। तॾहिं पढ़ेगा सिंध, बढ़ेगा सिंध। स्कूलनि में मौजूदु सभिनी उस्तादनि ऐं स्कूल जे हेड मास्तरनि सां बि लह विचड़ में अची संदनि हर मामले में सहकार वारी रवैयो इख्तियार करे। जेकॾहिं अवां सम्झो था त पढ़ाई सां ई सिंध अॻिते वधी सघे थी त हीउ वीडियो शेयर करियो ऐं कमेंट में लिखो, मां आहियां पढ़ंदड़ सिंध, मां आहियां वधंदड़ सिंध।